ओम शांति। हजूरी मिले तारीख 26/11/2024। मीठा मीठा बाप तेरे चवंदा मीठी मीठी बार तव्हां आहियो त्रिमूर्ति बाप जा ॿार। तव्हांखे पंहिंजे टे कर्तव्य सदा यादि रहनि: स्थापना, विनाश ऐं पालना। प्रश्न: देह अभिमान जी कड़ी बीमारी लॻण सां कहिड़ो नुक़सानु थींदो? उत्तर आहे, देह अभिमान वारनि जे अंदरि जेलसी हूंदी आहे। जेलसी जे कारण आपस में लूण पाणी थींदा रहंदा आहिनि, प्यार सां सेवा न कंदा आहिनि, अंदरि ई अंदरि जलंदा रहंदा आहिनि, बेपरवाह रहंदा आहिनि। माया उन्हनि खे ॾाढो धोखो ॾींदी आहे। पुरुषारत कंदे कंदे फ़ा थी वेंदा आहिनि, जंहिं कारण पढ़ाई ई छुटिजी वेंदी आहे। टियों आहे, देह अभिमान जे कारण दिलि साफ़ न आहे। दिलि साफ़ न हुजण जे कारण बाप जी दिलि ते न चढ़ी सघंदा आहिनि। ॿियो आहे, चौथों आहे, मूड ऑफ करे वठंदा आहिनि, हिननि जो चहिरो ई बदिली वेंदो आहे। ओम शांति। सिर्फ़ु बाप खे ई यादि कंदा आहियो या ॿियो बि कुझु यादि ईंदो आहे? ॿारनि की स्थापना, विनाश, पालना टई यादि हुजणी खपनि। छो जी साथ साथ इकट्ठो हलंदो आहे न। जीअं बाप टीचर सतगुरु टई यादि हुजनि, ईअं स्थापना बि करणी आहे, विनाश बि करिणो आहे, पालना बि करणी आहे। जीअं कोई बैरिस्ट्री पढ़ंदा आहिनि त उन्हनि खे मालूम आहे मां बैरिस्टर ठहींदमि, वकालत कंदमि, बैरिस्ट्री जी पालना बि कंदमि। जो बि पढ़ंदा आहिनि उन्हनि जी एम त हूंदी आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो असां हाणे कंस्ट्रक्शन करूं था, पवित्र नई दुनिया स्थापना करूं था। इन में योग ज़रूरु खपे। योग सां ई असांजी आत्मा जो पत ठही वई आहे, उहा पावन ठहींदी। त हिन में योग ज़रूरु खपे। योग सां ई पावन ठहींदासीं त असां पवित्र ठही पोइ पवित्र दुनिया में वञी करे राज्य कंदासीं। इहा बुद्धि में अचिणो खपे। सभु इम्तिहाननि खां वॾो इम्तिहान व सभी पढ़ाइनि खां ऊच पढ़ाई आहे। पढ़ाई त अनेक प्रकार जी हूंदियूं आहिनि, उहो त सभु मनुष्य खे पढ़ाईंदा आहिनि। उहो पढ़ाई हिन दुनिया जे लाइ आहे। पढ़ी करे पोइ उनजो फल हिते ई पाईंदा आहियूं। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो न, बेहद जी पढ़ाई जो फल असांखे नई दुनिया में मिलणो आहे। उहा नई दुनिया कोई दूर न आहे। हाणे संगम युग आहे न। नई दुनिया में ई असांखे राज्य करिणो आहे। हिते वेठा आहियो त बि बुद्धि में यादि करिणो आहे। बाप जी यादि सां ई आत्मा पवित्र थींदी। बाप खे यादि करे हर बाप खे बि यादि करिणो आहे, पंहिंजे राज्य खे बि यादि करिणो आहे। पोइ इहो बि यादि करिणो आहे कि पवित्र ठही पोइ हिन इम्प्योर दुनिया जो विनाश बि ज़रूरु आहे। बाप जी यादि सां पवित्र ठहींदासीं। पोइ छा यादि करिणो आहे कि बाप जी यादि सां इहा इम्प्योर दुनिया विनाश थी वेंदी। सभी त पवित्र न ठहींदा न। तव्हां थोरा आहियो जंहिंमें ताक़त आहे। तव्हां में बि नंबरवार ताक़त अनुसार ई सूर्यवंशी चंद्रवंशी ठहींदा। ताक़त त हर ॻाल्हि में खपे। इहा आहे ईश्वरीय माइट। हिन खे योग बल जी माइट चइबो आहे न। बाक़ी उहा जिस्मानी माइट आहे, इहा आहे रूहानी माइट। बाबा कल्प कल्प चईंदा आहिनि, हे ॿार मामेकम यादि करो, सर्वशक्तिवान बाप खे यादि करो। उहो त हिकु ई बाप आहे। उन्हनि खे यादि करण सां आत्मा पवित्र थींदी वेंदी आहे। बाबा खे यादि करण सां आत्मा पवित्र थींदी वेंदी। इहे सुठी ॻाल्हियूं आहिनि न धारण करण जी। और जंहिंखे इहे निश्चय ई न आहे कि असां 84 जन्म वरिता आहिनि, उन्हनि जी बुद्धि में इहे ॻाल्हियूं वेंदी ई न। जो सतो प्रधान दुनिया में आया हुआ उहे ई हाणे तमो प्रधान थी विया आहिनि। उहे ई अची करे जल्दी निश्चय बुद्धि थींदा। अगरि कुझु बि न सम्झंदा त पुछणो खपे। पूरी रीति सम्झनि त बाप खे बि यादि करनि। सम्झंदा ई न त यादि बि न करे सघंदा।
ये त सिधी ॻाल्हि आहे। असां आत्माऊं जे सतो प्रधान हुयासीं, उहे ई हाणे तमो प्रधान ठही विया आहिनि। जंहिंखे इहे संशय हूंदो कि कीअं सम्झूं असां 84 जन्म वठंदा आहियूं, उहा बाप सां कल्प पहिरियों बि वरसो वरितो हुयो, उहा पढ़ाई ते पूरो ध्यानु बि न ॾींदा। सम्झिबो आहे इन्हनि जी तक़दीर में ई न आहे। त जेका पूरी रीति ध्यानु न ॾींदा आहिनि, इहे न सम्झंदा आहिनि कि असां 84 जन्म वरिता आहिनि। जेके संशय हूंदो उहो पूरो सम्झंदो ई न, उन्हनि जी तक़दीर में ई न आहे। मतिलबु कि उन पूरा 84 जन्म न वरिता अथई, कल्प पहिरियों बि न सम्झियो हुयो, हिन करे यादि करे ई न सघंदा आहिनि बाबा खे। इहा आहे ईश्वर जे लाइ पढ़ाई। न पढ़ंदा आहिनि त सम्झिबो आहे कल्प कल्प न पढ़ंदा आहिनि, न पढ़ंदा रहंदा। जो बाबा चवनि था पास बि नंबर वारी थींदा आहिनि। न पढ़ंदा त सम्झिबो आहे कल्प कल्प हिननि न पढ़ियो हुयो, अथवा थोरी मार्क्स सां पास थिया आहिनि, अथवा थोरी मार्क्स सां पास थिया आहिनि। स्कूल में ॾाढा फेल थींदा आहिनि न, पास बि नंबरवार ई थींदा आहिनि। इहे बि पढ़ाई आहे न, हिन में नंबरवार पास थींदा आहिनि। बाबा जी हिन पढ़ाई में नंबरवार पास थींदा आहिनि। जो होशियारु आहे उहो पढ़ी करे पोइ ॿियनि खे बि पढ़ाईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां तव्हां ॿारनि जो सर्वेंट आहियां। बाबा चईंदा आहिनि मां तव्हां ॿारनि जो सर्वेंट आहियां। ॿार बि चईंदा आहिनि कि असां बि सर्वेंट आहियूं न। हर हिकु भाउ भेण जो कल्याण करिणो आहे, हर हिकु भाउ भेण जो कल्याण करिणो आहे। बाप असांजो कल्याण कंदा आहिनि, असांखे पोइ ॿियनि जो कल्याण करिणो आहे। सभिनि खे सम्झाइणो आहे बाप खे यादि करो त सभु पाप कटिजी वेंदा। जेतिरो जेतिरो जो ॾाॾनि खे पैगाम पहुचाईंदा आहिनि उहे वॾा पैगंबर चईंदासीं। उन्हनि खे ई महारथी अथवा घोड़े सवार चईंदासीं। प्यादा पोइ प्रजा में हली वेंदा आहिनि। जेका प्यादा हूंदा आहिनि न उहा पोइ प्रजा में हली वेंदा आहिनि। इन में बि ॿार सम्झंदा आहिनि केरु केरु साहूकार ठही सघंदा। इहे ज्ञान बुद्धि में रहणो खपे। बाबा चवंदा आहिनि जो प्यादा हूंदा उहा प्रजा में हली वेंदा। इन में बि ॿार सम्झंदा आहिनि केरु केरु साहूकार ठही सघंदा आहिनि। इहे ज्ञान बुद्धि में रहणो खपे। तव्हां ॿार जो सर्विस जे लाइ निमित ठाहिया आहियो, सर्विस जे लाइ ई जीवन ॾिनी आहे, त पद बि अहिड़ो पाईंदव न। उन्हनि खे कंहिंजी परवाह न रहंदी। मनुष्य पंहिंजा हथ पांव वारा आहिनि, बंधी त न सघंदा आहिनि, पंहिंजे खे स्वतंत्र रखी सघंदा आहिनि। ईअं छो बंधन में फसूं, छो न बाप सां अमृत वठी करे अमृत जो दान करो। मां कोई रिढ बकरी थोरी आहे जो कोई असांखे बंधे। शुरू में तव्हां ॿारनि कीअं पाण खे छुड़ायो, रड़ियूं मारियूं, सभई हाय हाय करे वेही रहियूं। तव्हां चईंदा असांखे छा परवाह, असांखे त स्वर्ग जी स्थापना करणी आहे या इहो कमु वेही करिणो आहे। उहो मस्ती चढ़ी वेंदी हुई, जंहिंखे मौलाई मस्ती चइबो आहे। असां मौला जा मस्ताना आहियूं न। असां मौला जा मस्ताना आहियूं। तव्हां ॼाणंदा आहियो मौला सां असांखे छा प्राप्त थिए थो, है न। असां ॼाणंदा आहियूं मौला सां असांखे छा प्राप्त थिए थो। मौला असांखे पढ़ाइनि था। नाम त उन्हनि जो ॾाढो आहे न, परंतु कोई नाम ॾाढा मिठा आहिनि। हाणे असां मौलाई मस्तु ठहूं था न। बाप डायरेक्शन त ॾाढो सिंपल ॾींदा आहिनि, बुद्धि हाणे असां मौलाई मस्तु आहियूं। उहो मौला असांखे पढ़ाइनि था अॼु बाबा खे। बाबा जो नाम मौला बि आहे। बुद्धि बि सम्झंदी आहे बराबरि। असां बाप खे यादि कंदे कंदे सतो प्रधान ठही वेंदा आहियूं।
पोइ विश्व जा मालिक बि थी वेंदा आहियूं। इहे ई तात लॻी रहे, बाप खे हरदमि यादि करिणो खपे। साम्हूं वेठा आहियो न, हितां खां ॿाहिरि निकिरंदा ऐं भुलिजी वेंदा। हिते जेतिरो नशो चढ़ंदो आहे ओतिरो ॿाहिरि में न रहंदो आहे, भुलिजी वेंदा आहिनि। तव्हांखे भुलिजणो न खपे, परंतु तक़दीर में न आहे त हिते वेठे बि भुलिजी वेंदा आहिनि। ॿारनि जे लाइ म्यूज़ियम में ऐं गांव में सर्विस करण लाइ प्रबंध थिए थो। जेतिरो बि समय मिले बाप खे यादि कंदे कंदे जल्दी करो। परंतु ड्रामा में जल्दी न थी सकती है ना, परंतु ड्रामा में जल्दी न थी सकती आहे। बाप त चईंदा आहिनि अहिड़ी मशीनरी हुजे जो हथ विझूं ऐं चीज़ तयारु थी वञे। अहिड़ी मशीनरी हुजे जो हथ विझूं ऐं चीज़ तयारु थी वञे। इहे बि बाप सम्झाईंदा रहंदा आहिनि। सुठे ॿारनि खे माया नक ऐं कन सां ॾाढी सुठी रीति पकड़ंदी आहे। जो पंहिंजे खे महावीर सम्झंदा आहिनि न, उन्हनि खे ई माया जा तूफ़ान ईंदा आहिनि। पोइ उहे कंहिंजी बि परवाह न कंदा आहिनि, छिपाए वठंदा आहिनि। आंतरिक दिलि सची न आहे न, सची दिलि वारा ई स्कॉलरशिप पाईंदा। शैतानी दिलि हली न सघे। शैतानी दिलि सां पंहिंजो ई बेड़ो गर्क कंदा आहिनि। सभिनि खे शिव बाबा सां कमु आहे, इहे त तव्हां साक्षात्कार कंदा आहियो न। ब्रह्मा खे बि ठाहिण वारो अहिड़ो त शिव बाबा ई आहे न। ब्रह्मा खे बि अहिड़ो ठाहिण वारा त शिव बाबा ई आहिनि। शिव बाबा खे यादि करो तॾहिं अहिड़ा ठाहींदव। बाबा सम्झाईंदा आहिनि माया ॾाढी ज़बरदस्त आहे। जीअं चूहो काटंदो आहे न त मालूम बि न पवंदो। माया बि अहिड़ी मस्तु चुई आहे। महारथियुनि खे ई ख़बरदार रहणो आहे न। उहे ख़ुदि सम्झंदा न आहिनि कि असांखे माया किराए ॾींदी आहे न। महारथियुनि खे बि ख़बरदार रहणो आहे। उहे ख़ुदि सम्झंदा ई न आहिनि कि असांखे माया किराए ॾींदी आहे। लूणु पाणी ठाहे ॾींदा आहिनि। सम्झणो खपे लूणु पाणी थियण सां असां बाप जी सर्विस न करे सघंदासीं। अंदरि ई जलदा रहंदा आहिनि। देह अभिमान आहे तॾहिं जलदा आहिनि न, उहा अवस्था त आई न आहे। यादि जो जौहर भरंदो न आहे न, हिन करे ॾाढी ख़बरदार रहणो खपे। माया ॾाढी तिखी आहे। जबकि तव्हां युद्ध जे मैदान में आहियो त माया बि छॾंदी न आहे। अधु पोनो त ख़तमु करे ॾींदी आहे। कंहिंखे पतो ई न पवंदो आहे। कीअं सुठा नया बि पढ़ाई बंदि करे घर में सुठा नया बि पढ़ाई बंदि करे घर में वेही रहंदा आहिनि। सुठा नामी ग्रामीण खे बि माया जो वार थींदा आहिनि। सम्झंदे उहे बि बेपरवाह थी वेंदा आहिनि। थोरी ॻाल्हि में झटि लूणु पाणी थी वेंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि देह अभिमान जे कारण ई लूणु पाणी थींदा आहिनि। स्वयं खे धोखो ॾेई छॾंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि इहे बि ड्रामा आहे। जो कुझु ॾिसंदा आहिनि कल्प पहिरियों मिसल ड्रामो हलंदो रहंदो आहे। हेठि मथे अवस्था थींदी रहंदी आहे। हाणे ग्रहचारी वेठी आहे न, कॾहिं ग्रहचारी वेंदी आहे, कॾहिं ॾाढी सुठी सर्विस करे ख़ुशख़बरी लिखंदा आहिनि। हेठि मथे थींदा रहंदा आहिनि, कॾहिं हार कॾहिं जीत। पांडवनि जी माया सां कॾहिं हार कॾहिं जीत थींदी रहंदी आहे। सुठा महारथी बि हिली वेंदा आहिनि। महारथी बि हिली वेंदा आहिनि। कई मरी बि वेंदा आहिनि। हिन करे जाते बि रहो बाप खे यादि कंदा रहो। बाबा चवनि था पांडव जी माया सां हार कॾहिं जीत थींदी रहंदी आहे। सुठा महारथी बि हिली वेंदा आहिनि। कई मरी वेंदा आहिनि। इन करे जाते बि रहो बाप खे यादि कंदा रहो, सर्विस कंदा रहो, है न। तव्हां निमित ठहिया आहियो सर्विस जे लाइ। तव्हां लड़ाई जे मैदान ते आहियो न। जो ॿाहिरि वारा घर गृहस्थ व्यवहार में रहंदा आहिनि, हिते वारनि खां बि ॾाढा तिखा वञी सघंदा आहिनि। माया सां गॾु पूरी युद्ध हलंदी रहंदी आहे। सेकेंड बाय सेकेंड तव्हांजो कल्प पहिरियों मिसल पार्ट हलंदो ई रहंदो आहे।
तव्हां चईंदा एतिरो समय पास थी वियो, छा थियो, इहे बि ॿुधी में आहे न, है न, छा थियो, इहे बि ॿुधी में आहे। सॼो ज्ञान ॿुधी में आहे न, जीअं बाप में ज्ञान आहे, हिन दादा में बि ज्ञान खपे। बाबा ॻाल्हाईंदा आहिनि त ज़रूरु दादा बि ॻाल्हाईंदा हूंदा न। तव्हां बि ॼाणंदा आहियो केरु सुठी दिलि कंहिंजी साफ़ आहे। दिलि साफ़ वारा ई बाबा जी दिलि ते चढ़ंदा, उन्हनि में लूणु पाणी जो सुभाउ न हूंदा, सदैव हर्षित रहंदा, उन्हनि जो मूंड कॾहिं फिरंदो न। हिते त ॾाढनि जी मूंड फिरी वेंदी आहे, ॻाल्हि न पुछो। हिन समय सभी चईंदा बि आहिनि असां पतित आहियूं। हाणे पतित पावन बाप खे सॾु कयो कि अची करे पावन ठाहियो। बाप चईंदा आहिनि ॿार मूंखे यादि कंदा रहो त तव्हांजा कपिड़ा साफ़ थियनि, है न। बाबा खे यादि करण सां असांजी आत्मा बि शुद्ध थींदी वेंदी, त असांजो शरीर रूपी 5 तत्व जो ठहियल आहिनि उहे बि शरीर जा शुद्ध थींदा वेंदा। मुंहिंजी श्रीमत ते हलो। श्रीमत ते न हलण वारनि जा कपिड़ा साफ़ न थींदा आहिनि। श्रीमत ते न हलण वारनि जा कपिड़ा साफ़ न थींदा आहिनि। आत्मा शुद्ध थींदी न। बाप त ॾींहुं राति हिन ते ई ज़ोर ॾींदा आहिनि, पंहिंजी खे आत्मा सम्झो। देह अभिमान में अचण सां तव्हां गुटको खाईंदा आहियो। जेतिरो मथे चढ़ंदा वेंदव ख़ुशनुमा थींदा वेंदव ऐं हर्षित मुख रहंदव। बाबा ॼाणंदा आहिनि सुठा फर्स्ट क्लास ॿार आहिनि, परंतु अंदरूनी हालत ॾिसो त गलनि था। देह अभिमान जी आग जीअं उन्हनि खे गलाए थी, सम्झंदा ई न आहिनि इहे बीमारी पोइ किथां खां आई। बाप चईंदा आहिनि देह अभिमान सां इहा बीमारी ईंदी आहे। देही अभिमानी खे कॾहिं बीमारी न लॻंदी, ॾाढा अंदरि ई जलदा रहंदा आहिनि। बाप त चईंदा आहिनि ॿार देही अभिमानी ठहो। पुछंदा आहिनि इहे रोग छो लॻियो। बाप चईंदा आहिनि इहे देह अभिमान जी बीमारी अहिड़ी आहे जो ॻाल्हि न पुछो। कोई खे इहा बीमारी लॻंदी आहे त हिकदमि चिड़चिड़ थी करे लॻंदी आहे, मतिलबु चिपकी वेंदी आहे। मतिलबु कंहिंखे इहा बीमारी लॻंदी आहे त बाबा चवनि था कि उन्हनि खे इहा बीमारी चिपकी वेंदी आहे, छॾंदी ई न आहे। श्रीमत ते न हली पंहिंजे देह अभिमान में हलंदा आहिनि त चोट ॾाढी ज़ोर सां लॻंदी आहे। बाबा वटि त सभु समाचार ईंदा आहिनि। माया कीअं हिकदमि नक सां पकिड़े किराए ॾींदी आहे। बुद्धि बिल्कुलु मरी वेंदी आहे। जीअं त बुद्धि हिकदमि सम्झ ई ख़तमु थी वेंदी आहे। बाबा जी श्रीमत खे सम्झी न सघंदा आहिनि, संशय बुद्धि थी वेंदा आहिनि। भॻवान खे सॾु कंदा आहिनि कि अची करे असांखे पत्थर बुद्धि खां पारस बुद्धि ठाहियो ऐं पोइ उन्हनि जे ई विरुद्ध थी वेंदा आहिनि त अहिड़नि जी छा गति थींदी। हिकदमि किरी करे पत्थर बुद्धि थी वेंदा आहिनि। ॿारनि खे हिते वेठे इहे ख़ुशी रहणी खपे। स्टूडेंट लाइफ इज़ दी बेस्ट, इहा आहे। बाप चईंदा आहिनि हिन में ॿी कोई पढ़ाई, हिन खां ऊच ॿी कोई पढ़ाई न आहे। दी बेस्ट त इहो आहे न, 21 जन्मनि जो फल ॾींदी आहे इहा पढ़ाई। त अहिड़ी पढ़ाई ते केतिरो अटेंशन ॾियणो खपे। कोई त बिल्कुलु अटेंशन ई न ॾींदा आहिनि। माया नक कन हिकदमि कटे वठंदी आहे। बाप ख़ुदि चईंदा आहिनि अधु कलप इन्हनि जो राज्य हलंदो आहे त ईअं पकिड़े वठंदी आहे जो ॻाल्हि न पुछो। हिन करे ॾाढो ख़बरदार रहो। बाप ख़ुदि चईंदा आहिनि अधु कलप इन्हनि जो राज्य हलंदो आहे माया जो, त अहिड़ो पकिड़े वठंदी आहे जो ॻाल्हि न पुछो। इन करे ॾाढो ख़बरदार रहो, हिक ॿ खे सावधान कंदा रहो। शिव बाबा खे यादि करो त माया नक कटे वठंदी। शिव बाबा खे यादि करो न त
न त माया कन नक कटे वठंदी। पोइ कोई कम जा ई न रहंदा। ॾाढा सम्झंदा बि आहिनि असां लक्ष्मी नारायण जो पद पायूं इम्पॉसिबल आहे। ॾाढा अहिड़ा सम्झंदा बि आहिनि कि असां एॾो ऊच पद पायूं, इहे त इम्पॉसिबल आहे। थक करे फ़ा थी वेंदा आहिनि। माया सां हार खाई करे हिकदमि किचिड़े में वञी करे पईंदा आहिनि। ॾिसो असांजी बुद्धि बिगड़ंदी आहे त सम्झणो खपे माया नक सां पकड़ियो आहे, है न। याजी यात्रा में ॾाढो बल आहे, ॾाढी ख़ुशी भरियलु आहे। चईंदा बि आहिनि ख़ुशी जहिड़ी खुराक न आहे। दुकान में ग्राहक ईंदो आहे त कमाई थींदी रहंदी आहे, त कॾहिं उन्हनि खे थकावट न थींदी आहे, बुख न मरदा, थकावट बि न थींदी, बुख बि न मरदा, ॾाढी ख़ुशी रहंदी आहे। तव्हांखे त अथाह बेशुमार धन मिलंदो आहे, तव्हांखे त ॾाढी ख़ुशी रहणी खपे। ॾिसणो खपे असांजी चलन दैवी आहे या आसुरी आहे। समय ॾाढो थोरो आहे। अकाले मृत्यु जी बि जीअं रेस लॻल आहे हिते। एक्सीडेंट आदि ॾिसो केतिरा थींदा रहंदा आहिनि। तमो प्रधान बुद्धि थींदी वेंदी आहे न। बरसाति जोर सां पईंदी, उन्हनि खे बि कुदरती एक्सीडेंट चईंदासीं। मौत साम्हूं आयो की आयो। सम्झंदा बि आहिनि एटॉमिक बॉम्ब जी लड़ाई छिड़ी वेंदी। ईअं ख़ौफ़नाक कमु कंदा आहिनि, तंग करे ॾींदा आहिनि, त पोइ लड़ाई बि छिड़ी वेंदी। अच्छा, मीठी मीठी सिकी लधे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार मौलाई मस्ती में रही करे स्वयं खे स्वतंत्र ठाहिणो आहे। कंहिंजे बि बंधन में न बंधणो आहे। माया छुई सां ॾाढी संभाल करणी आहे। ख़बरदार रहणो आहे। दिलि में कॾहिं बि शैतानी ख़्यालात न अचनि, है न। दिलि में कॾहिं बि शैतानी ख़्यालात न अचनि। ॿियो आहे बाप द्वारा जो बेशुमार धन अर्थात ज्ञान मिलंदो आहे, उनजी ख़ुशी में रहणो आहे। हिन कमाई में कॾहिं बि संशय बुद्धि ठही थकणो न आहे। हिन कमाई में कॾहिं बि संशय बुद्धि ठही करे थकणो न आहे। स्टूडेंट लाइफ इज़ दी बेस्ट लाइफ। इन करे पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियणो आहे। वरदान आहे सदा अलर्ट रही सर्व जी आशाउनि खे पूरन करण वारा मास्टर मुक्ति जीवन मुक्ति दाता ठहो। हाणे सभी ॿारनि में ये शुभ संकल्प इमर्ज थियणो खपे कि सर्व जी आशाउनि खे पूरण करो। सभिनि जी इच्छा आहे जनम मरण सां मुक्त थी वञो, त उन्हनि खे अनुभव करायो। हिन जे लाइ पंहिंजी शक्तिशाली सतो प्रधान वाइब्रेशन सां प्रकृति ऐं मनुष्य आत्माउनि जी वृत्ति खे चेंज करो। मास्टर दाता ठही हर आत्मा जी आशाउनि खे पूरण करो। मुक्ति जीवन मुक्ति जो दान ॾियो। मुक्ति जीवन मुक्ति जो दान ॾियो। ये ज़िम्मेवारी जी स्मृति तव्हांखे सदा अलर्ट ठाहे ॾींदी। ये ज़िम्मेवारी जी स्मृति कहिड़ी स्मृति? ज़िम्मेवारी जी स्मृति आहे कि असां मास्टर दाता ठही हर आत्मा जी आशाउनि खे पूरण करो। मुक्ति जीवन मुक्ति जो दान ॾियण वारा असां आत्मायूं आहियूं बाबा संग। त हीअ ज़िम्मेवारी जी स्मृति रहे त सदा अलर्ट, तव्हांखे सदा अलर्ट ठाहे ॾींदी। स्लोगन आहे मुरलीधर जी मुरली ते देह जी बि सुध बुध भुलजण वारा सच्चा गोप ऐं गोपियूं ठहो। मुरलीधर जी मुरली
ते पंहिंजी देह जी बि सुध बुध बुलाइण वारा सच्चा गोप ऐं गोपियूं ठहो। सच्चा गोप ऐं गोपियूं आहिनि त असांखे मुरलीधर जी मुरली में एॾो रस आहे त हुन में खोइजी वेंदासीं त देह जी सुध बुध बि भुलिजी वेंदासीं त असां केरु थी वेंदासीं सच्चा गोप ऐं गोपियूं थी वेंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।